औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां ख़ुश हूंदा। जीअं त असीं हिकु वीडियो में क्लास 6 जे इंग्लिश जे पहिरें सबक विज़िट टू द पार्क खे उनजो कुझु हिसो पढ़ियोसीं। पार्ट ए हुयो उहो। हीअ हाणे पार्ट बी आहे। हिन में असीं वधीक सबक पढ़ंदासीं ऐं उनखे मुकमल कंदासीं। Both friends walk back to the park gate where there is a huge board that reads park rules. ॿई फ्रेंड वापसि पार्क जे गेट ॾांहुं विया जिथे हिकु वॾो बोर्ड लॻल हो जंहिं ते लिखियलु हुयो पार्क जा क़ाइदा यानी बाग़ीचे जा क़ाइदा। हमज़ा सरप्राइज्ड, I never noticed that before. हमज़ा हैरान थी चयो, मां पहिरियां इन ते ग़ौर न कयो हो। Abdullah said, let's read the park rules so that we know what we should do and not do in the park. अब्दुल्ला चयो, अचो त पार्क जा क़ाइदा पढ़ूं, तंहिं करे असांखे ख़बर पइजी वेंदी त असांखे बाग़ीचे में छा करणु खपे ऐं छा न करणु खपे। The sign reads as follows. बोर्ड ते हीअं लिखियलु हो, सिटी पार्क रूल्स, शहर जे बाग़ीचे जा क़ाइदा। Number 1, you must not write or draw on the walls of the park. नंबर 1, तव्हां बाग़ीचे जी भितुनि ते लिखी या ड्राइंग करे नथा सघो। नंबर 2, you must not throw trash around the park. नंबर 2, तव्हां बाग़ीचे जी चौधारी किचिरो नथा उछलाए सघो। यूज़ द प्रोवाइडेड डस्टबिन्स, मुहैया थियल किचिरे जा दॿा इस्तेमालु करियो। नंबर 3, you must not cut or harm the plants and trees. नंबर 3, तव्हांखे ॿूटनि या वणनि खे कटणु या नुक़सानु पहुचाइणु न घुरिजे। नंबर 4, you must not write on or damage the benches. नंबर 4, तव्हांखे बेंचुनि खे ड्राहिणु या उन्हनि ते लिखणु न खपे। नंबर 5, you must follow the park timings from 8 AM to 8 PM daily. तव्हांखे बाग़ीचे जे वक़्तनि ते पैरवी करणु घुरिजे। 8 AM खां 8 PM रोज़ानो। नंबर 6, children must come with an adult. नंबर 6, ॿार वॾनि सां अची सघनि था। पब्लिक पार्क इज़ फॉर योर बेनिफिट. ही अवामी बाग़ीचो तव्हांजे फ़ाइदे लाइ आहे। यू शुड यूज़ इट वाइज़ली. तव्हां हिन खे सियाणप सां यूज़ करे सघो था या इस्तेमालु करे सघो था। अब्दुल्ला said, now do you realize? हमज़ा, अब्दुल्ला चयो, हाणे तूं महसूसु कयो हमज़ा, what you must do and not do in the park. छा करणु खपे बाग़ीचे में, छा न करणु खपे। हमज़ा said, yes I do. अब्दुल्ला, हमज़ा चयो, हा अब्दुल्ला। अब्दुल्ला said, public places are there for us to use. अब्दुल्ला चयो, अवामी जॻहियूं असांजे इस्तेमालु लाइ न आहिनि। if we do not take care of them, अगरि असां इन्हनि जो ख़्यालु न रखंदासीं, we will have no place left for fun and enjoyment. असांजे मज़े ऐं तफ़रीह लाइ का बि अवामी जॻह न बचंदी बाक़ी। हमज़ा said, I have an idea. हमज़ा चयो, मूंखे हिकु सोच आहे। just putting up these rules is not enough. इन्हनि क़ाइदनि खे हणणु काफ़ी न आहे। we should teach others how to keep the public places clean. असां ॿियनि खे ॿुधाईंदासीं त अवामी जॻहियूं कीअं साफ़ रखजनि। अब्दुल्ला said, how. अब्दुल्ला चयो, कीअं। हमज़ा said, we can put up posters telling people how and why to keep the places clean. हमज़ा चयो, असां पोस्टर हणंदासीं, माण्हुनि खे ॿुधाईंदासीं छो ऐं कीअं अवामी जॻह साफ़ रखजनि। अब्दुल्ला said, and. अब्दुल्ला चयो, ऐं we can also place dustbins all around the park with the sign of keep Pakistan clean on them. अब्दुल्ला चयो, ऐं असां पार्क जे चौधारी किचिरे जा दॿा रखंदासीं ऐं उन्हनि ते पाकिस्तान खे साफ़ रखो जो निशान हणंदासीं। हमज़ा said, great हमज़ा चयो, ज़बरदस्त, let's keep our parks clean and teach others to do the same. अचो त पंहिंजा बाग़ीचा साफ़ रखो ऐं ॿियनि खे इहो ई ॿुधायूं।